अजो को पंहिंजो आहे सब्जेक्ट टॉपिक आहे नंढी आम भंज उपत। हाणे नंढी आम भंज उपत। हाणे पहिरीं पाण पढ़ंदासूं नंढी आम भंज उपत जो तसव्वुर। आज जेको छा के हिन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे भंज उपत। भंज उपत माना है ज़र्ब उपत। ये माना छा है ज़र्ब उपत। मिसाल तौर पर जे ज़र्ब उपत कहणो है न शायद ज़र्ब शायद ज़र्ब उपत कहणो दीजिए जी शायद ज़र्ब उपत तो ये क्यों करते हो ठीक है। शायद ज़र्ब उपत केड़ी दीजिए मिसाल तौर पर चौदा शायद में बराबर है ठीक है। शायद में अंबा है और शायद में ते ठीक है। केम उपत केम अदद जो ज़र्ब उपत वो लाभ है माना एक गांव वठी ज़र्ब करण शुरू करो ज़र्ब कंदा वञो जेको जवाब अचे वो ज़र्ब उपत है ऐं वो छह जी है। ज़र्ब उपत तो लाभ है पर हाणे हिन में अचे तो आम आम माने सागी मिसाल तौर ही छह जो ज़र्ब उपत पाण के यो है चार छह चार जी पाण के नंढी आम भंज उपत लेनी है। हाणे पाण के चार जो ज़र्ब उपत तो वैल्यू कढणी है। चार जो छा है चार में बैंक बराबर चार चार में ब बराबर चार में ए बराबर 12 चार में चार बराबर 16 ठीक है। हम सो जेका ज़र्ब उपत 6 ऐं 4 जी सागी अचे वो केड़ी है आना सागी है ठीक है। आम माने सागी 6 ऐं 4 जी सागी पर सागी जाम ही नहीं इतने 12 आयो मिसाल तो है 24 घणा 6000 में 4 किलो 6000 में 4 किलो 24 ऐं सागे नमूने 8000 में 3 किलो 24 वो आम भंजू पड़ो पर वो आम भंजू पड़ो बिन सागी होती पर नंढी को नंढी माने पहिरीं सभिनी खां पहिरीं आम माने सागी ऐं नंढी मां मक़सद छा आहे पहिरीं माना ॿ दफ़े या टे दफ़े उन्हनि जूं जेके ज़र्ब उपत उन्हनि में उहा ज़र्ब उपत जेका सागी हुजे ऐं पहिरीं हुजे उन ज़र्ब उपत खे नंढी आम उपत नंढी आम अच्छा। हाणे उन खे मालूम करण जा तरीक़ा मुख़्तलिफ़ ही जेको तरीक़ो आहे न हिन तरीक़े जो अलॻि नालो आहे नंढी आम भंज उपत न हो ज़र्ब उपत जे तहत उन ज़र्ब उपत सभिनी कढो वो ज़र्ब उपत में जेका सागी हुजे नंढी हुजे उहा नंढी आम भंज उपत हिकिड़ो इहो तरीक़ो ॿियो तरीक़ो आहे वर्ग नस्ती ऐं ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे जुज़न नस्ते ऐं जुज़न नस्ते जेको मालूम कंदा आहियूं उहो सवलो तरीक़ो कहिड़ो आहे सभिनी खां नंढी आम भंज उपत जो उहो आहे मुफ़रद जुज़न ज़रिए मिसाल तौर उन में छा कंदा आहियूं पाण 4 ऐं 6 खे मिलाए ठीक पहिरीं वो नंढे में नंढो आम खे लॻाईंदासीं नंढे में नंढो थोड़ो जेको मुफ़रद हुजे कहिड़ो लॻंदो कहिड़ो हा कहिड़ो लॻंदो ठीक फिर 4 हाणे जेको लॻंदो चक्कर हिते नथो लॻे ये साॻिया लिखबा हाणे हिते लॻंदो टिको हिकिड़ो चक्कर हाणे ही जेको थियो ही पाण में ज़र्ब कबार ज़र्ब 3 4 4 का 12
बाकी जो तरीको वन रस्ते मालूम कभी है भला वन रस्ते वाली मुक्ति खाली नहीं है यार हां बुलाया वन रस्ते की एकरो भी जरूर को तो जरिए वन नंढी ऊपर जो पत्र आए छा वो है तरीके में खबर पड़ इन में कभी भी दुनिया छा सर्व को तुम जरिए खबर पड़ गया है तो नंढी ऊपर जो हम छाए नंढी की मना छाए आम की मना छाए ए बालूपति मना छाए है ये है मुफ्त जुलन जरिए हाने वडो प्रोग्राम ने तो वन रस्ते ही रहता है ठीक है ये कोण अरे ये जो लती है ना ये जुलन जरिए को लती है ये वन रस्ते लती है मुझे हाल इसलिए ये वन रस्ते है जुलन रस्ते खबर तो नहीं है जुलन रस्ते हर के ने अलग जुदा करना है साथ में चार है हाँ चार में अपना जुदा करना तो अलग बिनु चार में अरे चार का जुदा अलग करना है बैदन में अब ठीक शहर का जुदा वही अलग करना है बिनु शहर एक का ठीक है शहर का जुदा था बैदन में ठीक हिंदू तरीको करो है जेको सागियो हूंदो वो एकड़े जगह लिखबो बाकी जेके बच्चा को सब लिखबा हेठा लिखी ज़र्ब कबा सागियो करो अब बाकी जा बचो टे इन चार चार जगह ये जुज़न जरिए ये है वन रस्ते ये है ज़र्ब पतन वसीले नंढिया उम्र में चलने जाते तरीका है एकड़ो ज़र्ब पतन वसीले जो वन रस्ते जो जुज़न रस्ते पर पाण के समझ में जेका इंदी है नंढिया उम्र में छा है उहा ज़र्ब पतन वसीले मालूम कंदा आहियूं को ख़बर पवंदी आहे छा इने करे नंढिया उम्र में जेका सॼी नंढी आहे पर वॾे आम पूरे वॾी गन जंहिंजो जवाब वॾो ईंदो आहे वडो पूरो वडे ते न चार छह जो तो जवाब नंढो ईंदो नंढिया मुंहिंजे में जवाब आऊं सोचनो नंढियो वडो जवाब अचो वरे नंढो वरी इन करे जो ज़रूर करो ऐं हूं वरी वॾी दड़ मिसाल तौर चार छह जो पाणे कदे वडो आम पूरो वॾी दड़ लऊं था उन में वॾी दड़ माना वॾी दड़ आहे वॾी दड़ जाम ॿुधाए हिकिड़ी अदल जा ऐं आम मन सागियो जो चार छह बिनी के वंडे ऐं वो जो वडे वडो जो वडो उन्हें का मन वडो थी न सके नंढा वनी न होगा पर पाणे वडो खपे वो जो लॉन्ग पूरे वनी न वडे आम पूरे वनी न जवाब नंढो ईंदो इन करे वो वंडी न हूंदो जिन वक़्तन जो पाण वडो पूरे वनी न वडो कंदासूं न वक़्त में वधो में वडे के बराबर थी सके तो नंढे के बराबर वडे नंढे के बराबर त तू ने नंढो ज़र्ब पतूं जेके आहिनि घटि में घटि उन्हनि मां जेको वॾो अदद आहे उन जे बराबरि अची सघंदियूं या उन्हनि में वॾियूं ऐं चार ऐं छह जी ॿारहें आई ऐं चार ऐं छह जो जेकॾहिं वॾो पूरो वञी लहंदा त पोइ ॿ ईंदो चार ऐं छह खे जेके असां वॾीनि था पहिरीं वंडे थो ॿ जेको छह खे वंडे थो पूरो माना जेको पासी न बचे चार ऐं छह के पूरो वंडे दो छह के पहले चार के टे छह के वंडे दो चार के पूरो वंडे ठीक है आम पूरो वंडे दो नहीं चार के वंडे दो पूरो वंडे छह के पूरो वंडे पंच भी नहीं है पूरो वंडे आई ब चार ऐं छह जो बड़ो पूरो वंडे ब त अॼो पंहिंजो टॉपिक नंढिया बनो पतो उन जे ज़िक्र में उन जे दौरान वडे आम पूरो वनी दर जो तस्करो थी हो वडे आम पूरो वनी दर जो क्लास वरी पोइ हलाईंदासीं